जय झूलेलाल। मां डॉक्टर पूजा रामचंदानी HR कॉलेज जी इंचार्ज प्रिंसिपल आहियां। अॼु मां तव्हां सां हिकु तमामु ज़रूरी ॻाल्हि लाइ मुखातिब थी आहियां। फर्स्ट ईयर जूनियर कॉलेज एडमिशन्स असांजे कॉलेजनि में 50% माइनॉरिटी सिंधी सीट्स आहिनि। असांजे HR कॉलेज में असां जॾहिं एडमिशन्स कंदा आहियूं फर्स्ट ईयर जूनियर कॉलेज जूं त स्टूडेंट जो ऐं हुननि सां गॾु हुनजे पेरेंट जो इंटरव्यू वठंदा आहियूं सिंधीअ में, ॾिसण लाइ कि हुनखे सिंधी अचे थी कि कान थी अचे। सिंधी सीट्स जेकी माइनॉरिटी सीट्स आहिनि असांजे कॉलेजिस में, बेस्ट कॉलेजिस में, सिंधीस हुनजो फ़ाइदो खणंदा आहिनि ऐं हुननि जो इहो हक़ु आहे। पर उन्हनि जी हिकु जवाबदारी बि आहे कि जॾहिं तव्हां बेस्ट कॉलेजिस में इहे सीट्स खणो था त पंहिंजे घरनि में सिंधी ॿारनि खे सेखारियो। ॿार न सिर्फ़ु सिंधी सीट्स खणनि पर पंहिंजी ज़बान, पंहिंजी लैंग्वेज, पंहिंजी संस्कृतीअ खे सम्झनि, उन्हनि खे वाधारे लाइ कोशिशि कनि। इहे तमामु ज़रूरी आहे कि जूनियर कॉलेज जी एडमिशन्स महिल कि जेॾी महिल ॿार अचनि था उहो पंहिंजे कॉन्वर्सेशनल सिंधी जे बारे में उन्हनि खे नॉलेज हुजे। कंहिंखे बि एडमिशन रोकी न वेंदी, पर अगरि असां इहो ज़रूरी कयूं कि हर हिकु ॿार खे 11th स्टैंडर्ड में जूनियर कॉलेज में, न सिर्फ़ु जूनियर कॉलेज में पर हर स्टैंडर्ड में जॾहिं सिंधी कोटा जो फ़ाइदो ॿारु वठे थो त हुनखे पंहिंजी ज़बान अचणु खपे। हिन मुहिम में मां गुज़ारिश कंदसि हर हिकु पेरेंट्स सां जंहिंजा ॿार 10th स्टैंडर्ड में आहिनि ऐं 11th स्टैंडर्ड में जूनियर कॉलेजिस में एडमिशन्स खणण था चाहिनि सिंधी कोटा में, पंहिंजे ॿारनि खे हिन टाइम ते सिंधी ज़रूरु सेखारियो त जीअं उहो पंहिंजी संस्कृतीअ खे अॻियां वधाइनि ऐं असांजी ॿोली ज़िंदह रहे। मां इन ई गुज़ारिश सां तव्हांखे सभिनी खे चवंदसि, जय झूलेलाल।